वाइस अतराव खां सुठो जाली ख़बर शेयर कंदासीं नई देर खां। नई देर में शहर पसंद कुछ ॾींहंनि खां निज़ाकत अली जूणी जी गाॾीअ खे गोली हणी खां पोइ पुराणी सखर रोड ते अॼु राति वरी ओशाक अली शेख जे घर ॿाहिरियां बीठल GLI 2017 मॉडल कार खे नामालूम जवाबदार बाहि ॾेई फ़रार थी विया आहिनि। नाज़रीन, तव्हांखे अहम ख़बर शेयर कंदासीं। नई देर खां पोइ सखर में पुराणे सखर रोड ते अॼु राति वरी ओशाक अली शेख जे घर ॿाहिरियां बीठल GLI 2017 मॉडल कार खे नामालूम जवाबदार बाहि ॾेई फ़रार थी विया आहिनि। छा नालो आहे तव्हांजो? मुंहिंजो नालो जुनेद अली आहे। जुनेद अली, केरु आहे पाण? मां शेख आहियां, जुनेद अली शेख। कीअं थियो वाक़ियो, छा मसइलो आहे? वाक़ियो असां होटल तां मोटंदा आहियूं 3 बजे शुगर मिल बाईपास खां। बारबीक्यू जो होटल आहे, उतां जो 3 बजे मोटंदा आहियूं। उतां मोटी करे हिते गाॾी बीहारी आहे। फजर जी अज़ान खां 10 मिंट पहिरियां 5 बजे दारा 5 बजे दारा नामालूम अफ़राद आया ऐं बाहि ॾेयूं हलिया विया आहिनि। पहिरियां बि उन्हनि हींअर कुझु चई नथा सघूं, छो जो पहिरियां बि उन्हनि सां ई दुश्मनी हले थी। मथां थी सघे त उहो ई हुजे। वधीक पुलिस जांच करे थी।